अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मुमल पमर शामिल करूँ था हिन नाज़रीन कंडियार में दरगाह डाडा सैयद बाकिर अली शाह ते धमाल जो प्रोग्राम कयो वियो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर असद जाफरी मूजिब हर साल जियां हिन साल भी कदीमी लाल कलंदर जे धमाल जो प्रोग्राम दरगाह सैयद बाकिर अली शाह ते सैयद मुनीर हुसैन शाह, सैयद कमर अब्बास शाह, सैयद इम्तियाज़ शाह, सैयद रजब अली शाह, सैयद तालिब हुसैन शाह ऐं बुजुर्ग सैयद बाकिर अली शाह जे औलाद तरफ़ां धमाल जो प्रोग्राम कयो वियो। सादात जो चवण हो त डाडा बाकिर शाह जी दरगाह कलंदर शहबाज जो चौथों पाओ आहे। हिन दरगाह ते सैयद मुंगणहार, कोरी, मोची, समा, अब्बासी, चना, सेठार, मुंगरिया ऐं ॿिया बिरादरीअ जा माण्हू अक़ीदत मां मिठा रूट मिठियूं मानियूं पचाए दरगाह जी सादत खे पेश कंदा आहिनि। हिन दरगाह जा मुरीद परे परे खां अची धमाल में शरीक थी मस्तनि वांगुरु झुमरियूं हणी अक़ीदत जो इज़हार कंदा आहिनि ऐं बासूं बासींदा आहिनि। दरगाह ते सैयद मुनीर शाह ऐं सैयद कमर अब्बास शाह ऐं ॿियनि सैयदनि तरफ़ां गुलनि जी वर्खा कई वई ऐं चादरूं चाढ़ियूं वयूं। आख़िर में मस्तनि फ़क़ीरनि मुरीदनि में लंगर तक़सीम कयो वियो ऐं दुआए ख़ैर घुरी वई। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।